अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी न्यू अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों हिन वीडियो में अॼु बहितरीन अपडेट्स मां तव्हांखे ॾियण वारो आहियां ऐं तव्हांखे अॼु कुझु ॿियूं ख़बरूं बि तव्हांखे ॿुधाईंदुसि हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, पंहिंजावेरी त हाई लेवल जो ड्रामो आहे ई आहे, इन में का शक वारी ॻाल्हि न आहे। पर हाल मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, इन सां गॾोगॾु दोस्तों पंहिंजावेरी सां गॾोगॾु ड्रामा जेका ॿिया अची रहिया आहिनि, वेरनि जी बस्ती आहे, पाप नगर आहे ऐं पंहिंजावेरी, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, उन सां गॾोगॾु काफ़ी ॿिया ड्रामा, वारी संधियूं वाटूं ऐं दो इहे कुल ड्रामा अचणा आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु तव्हां यादि करे छॾिजो, वेरियुनि जी बस्ती ऐं पंहिंजावेरी ऐं पाप नगर सभ खां पहिरियां ही ड्रामा टे जल्दी लॉन्च थींदा। वेरनि जी बस्ती ऐं पाप नगर त सभ खां पहिरियां ई स्टार्ट थींदा। पोइ टे नंबर ते जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस ऐं जेको आहे वरी हूअ जेको आहे पाप नगर पंहिंजावेरी, इहो माना अची वेंदो। पोइ बाद में वारी संधियूं वाटूं आहे, वरी दो ड्रामो आहे, वरी कुझु ॿिया ड्रामा नवां जेको आहे लेखक लिखनि पिया, उन्हनि जा नाला फ़िलहालु अनाउंस न आहिनि थिया, उहे आहिनि। पोइ इहे नंबरवार सिलसिलो हलंदो ई रहंदो इन्हनि ड्रामनि जो। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। जे अपडेट सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।